मलाइकत समाए। ए मुझा मोहम्मद मिठा, मुझा मोहम्मद मिठा, तो ते आसमान जे मलाइकन जो सलातु ऐं सलाम हुजन। हादा हुसैन बिल अराए, हे तुझे कुल्लन जो सुवार हुसैन पट ते पियो थई। ओ नाना साईं, हे तुझे हुसैन जो हाल निहार। हादा हुसैन बिल अराए मुज़म्मलुन बिद्दमाए। अज तुझे हुसैन रत में वेतला, उन्हें जे अंग अंग में रत वही रहो। मुक़त्तउल अज़ा हुसैन जो उज़्वो कटियो वियो आहे। ओ मुंडा साईं, असांजो त ईमान आहे जे मातली मां सॾु कयो या रसूल अल्लाह त मदीने में हुजूर ॿुधनि। आहे ईमान या न? आहे अक़ीदो या न? जे तूं हितों सॾु करी त तुंहिंजो सॾु गुंबद खदरा में सोनो नबी ॿुधे। पर जेॾी महिल सदन न्यारी सॾु कयो हूंदो, जेॾी महिल सैयदा ज़ैनब पुकारियो हूंदो, या मोहम्मद या मोहम्मद सल्ला अलैक मलाइकत समाए। हादा हुसैनुन बिल अराए मुज़म्मलुन बिद्दमाए मुक़त्तउल आज़ाए। ओ मुझा महबूब मदीने वाला, मुझा नाना साईं, ही हुसैन जेको करबला जे मैदान में पथरे पट ते उन्हें जो लाश पियल आहे, उन्हें जो जिस्म रत में रंगीना, हबीब उन्हें जो उज़्वो कटियो पियो आहे। या मोहम्मद व बनातुक सबाया, या रसूल अल्लाह तुझे न्याणियुनि खे जो कैदी कयो वियो। तुझ न्याणियूं जो कैदियाणियूं बनायूं वियूं आहिनि। वज़ुर्रियतुक मुक़त्तलतुन तस्फ़ी अलैहि सबा। वो मुझा महबूब तुझा नंढड़ा नंढड़ा बचड़ा अली असगर अली अकबर, उहे रत में वेतल आहिनि। हबीब अॼु करबला जो हवाऊं उन्हनि ते वारी उछलाए रहियूं आहिनि। जे हुसैन जो तूं ज़बान चूसींदो हुए, जे हुसैन खे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुए, जे हुसैन खे मुंहिंजा नाना साईं तूं प्यार सां पालींदो हुए, अॼु उहो हुसैन हिन हाल में। قال فأبكت والله كل عدو وصديق। جنمل سيدة زينب ये लफ्ज़ चयाहिन ओॾी महिल पहुचा त रुना, पर यज़ीदी वरण करे रुना।
घोड़ा रोके न सघिया उहे वेरी बे अखियुनि मां घोड़ा छले न सघिया त वॾो ज़ुल्म थी वियो हूर हुसैन के हार विधा हूर हुसैन के हार विधा वही करबल बणजी बागेरम ये मुंहिंजी ज़बान ये मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गमिया मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम छा पेश करे तारीख लिखे थी त जरिमल नबी जे बचड़न जो काफ़िलो करबला मां कूफे ॾे मोटियो त उन्हनि खे क़ैद कयो वियो हुयो उन्हनि खे रसन ऐं ज़ंजीरनि में ॿधो वियो हुयो जेॾीमहिल मुंहिंजे महबूब जे बचन खे कैदी बणायो वियो त उन्हनि जे रसियुनि खे बि छिके कसे ॿधियो वियो रात जो पोयों पहरा बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा उन्हनि जा जिस्म रत जे गर्दश रुकजण जे करे रसियूं जो छिके ॿधल हुयूं त जिस्म नीरा पइजी विया हुया उमर बिन साद आयो ठठोल कंदे पुछा करण लॻो त कैदियुनि जो कहिड़ो हाल आहे हिकिड़ो भेरो पुछई जवाब न मिलियो वरी ॿियो भेरो ठठोल जे अंदाज़ में पुछई कैदियुनि जो कहिड़ो हाल आहे जवाब न मिलियो वरी टियों भेरो पुछई त बीबी ज़ैनब चवण लॻी त नबी जो पाग उछड़ी वियो संदन औलाद के कैद कयो वियो रसुन सां उन्हनि जा जिस्म नीरा थी विया हिकु बीमार ज़ैनुल आबिदीन बचो आहे उहो बि कैदी जे सूरत में इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूंखे सिर मुंहिंजे बाबा साईं जो थोड़ी देर मुझे हवाले कयो त मां चुमण थो चाहियां इब्न साद चयो तोखे सिर ॾींदासीं पर हिकिड़े शर्त सां तुंहिंजे पेरनि में उछलायूं जे क़बूल कयो सैयदा ज़ैनब फरमायो बचड़ा हिननि ज़ालिमनि मुंहिंजा तूं कहिड़ी ख़ैर जी उम्मीद थो रखी असांजी दाह असांजे रब सां आहे असांजी शिकायत पंहिंजे रब जे बारगाह में पेश कयूं था रब ई इंसाफ़ करणु मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल काफ़िलो कूफे जे क़रीब पहुतो रात थी वई कूफे जा दरवाजा किले जा बंद थी विया किले जा दरवाजा बंद थी विया काफ़िले के कूफे जे ॿाहिरों रात तरसायो वियो रात जी अंधेरी आहे ऊंदाही रात आहे सैयदा ज़ैनब पंहिंजे रब सां मुनाजात में दुआ में मसरूफ़ हुई
ओच तो हिकड़ी औरत आई, आहिस्ता आहिस्ता हलंदी, कदम कदम खणंदी, करीब आई बुढ़ड़ी ज़ईफ़ औरत वेझो जी चवे थी, ए नबी जा अहल बैतो अव्हां ते सलाम, ए मुझे मोहम्मद जा बचड़ो अव्हां ते सलाम हुजे। सैयदा ज़ैनब फरमाया, तुझे लफ्ज़न में केॾो न प्यार आ, केॾी न मोहब्बत आ तुझे लफ्ज़न में। जॾहिं कुर असां कूफे में आया आहियूं, कंहिं बि असांखे इहे सलाम न कयो आहे, जीअं अॼु तो प्यार भरियो सलाम कयो आहे। अम्मा तूं केरु आहीं? तो असां परदेसियुनि खे सलाम कयो आहे। उन माई कुछ खाधे जूं शयूं पेश कयूं त मां जी दिल ही खाधे जूं शयूं क़बूल कयो। सैयदा ज़ैनब उन जो शुक्रिया अदा करे पुछण लगी, तो हिननि त असां सां ज़ुल्म जी हद करे छॾी, ओ जीजल तूं केरु आहीं जो असां परदेसियुनि जे लाइ तूं मानी खणी आई आहे? माई चवण लगी, त वो बीबी मुंहिंजो नंढपण मदीने पाक में गुज़रियो हुयो। मां बीबी फातिमा तो ज़हरा जे घर जूं बुहारियूं ॾींदी हुयसि। नबी जी न्याणी जे दर जी ख़िदमत में मुंहिंजी नंढपण गुज़री। हिकिड़े ॾींहुं जीजल ख़ातून जन्नत फातिमा सां मां वेठी हुजां त मूंखे चवण लगी, त बीबी जंहिं शहर में तुंहिंजी शादी थींदी तूं मदीनो छॾे पढ़णजी वेंदीअ कूफे में। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो मुंहिंजा बच्चा कैदी थी शहर में ईंदा। मुझा बच्चा बुखारा हुंदा, ओ बीबी मां फातिमा तोखे नसीहत थी कयां त उन वक़्तु मुंहिंजे बच्चनि जी संभाल लई। चवण लगी, त अॼु जॾहिं मूं ॿुधो त मुंहिंजे महबूब जे बच्चनि जो काफ़िलो आयो आहे, पोइ मुंहिंजो जहिड़ो हाल हुयो, जेका खाधे पीते जी शइ हुई सा खणी ख़िदमत में आई आहियां, जो मूंखे अॼु बीबी फातिमा तो ज़हरा जी उहा नसीहत यादि आई। बीबी फातिमा जॾहिं पंहिंजे बीबी ज़ैनब जॾहिं पंहिंजे अबाणनि जी ॻाल्हि ॿुधी त अखियुनि में लुड़कण जो सैलाब वही। ओ मुझे ले अबाणा रुना कीअं न हूंदा। मारवी वीचारी जेॾी महिल उमिरि जे क़ैद में आई, पंहिंजे अबाणनि जे यादि में लुड़क हारे चवे पई त मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा। पलव पांध तन जा, पलव पांध तन जा, दामन तनी जा बिना कीअं न हूंदा। उमिरि मारो मूले रुना कीअं न हूंदा। ओ कयो मेंढो कहिड़ो भले कोट पीअड़ो, नियापा मुने तने कया कीअं न हूंदा। उमिरि मारो मूले रुना कीअं न हूंदा। ओ मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा।
असां के पंजो ॾेओ मिठो उमर देस पंजो विसारणु ॾुखियो सैयदा ज़ैनब पंहिंजे अबाणनि जे ॻाल्हियुनि खे यादि करे ज़ार ज़ार रोअण लॻी यादि वाह कूफे वारी औरत पुछे थी अम्मा जॾहिं मां सैयदा ख़ातून जन्नत वटि वेंदी हुयसि हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई जेका फातिमा जे झोलीअ में पलटी हुई बीबी साईं उन खे वॾे लाड सां पालींदी हुई उन जो नालो ज़ैनब हुयो पर हिन काफ़िले में का ज़ैनब आई फातिमा ज़हरा उनके वने प्यार से पालींदी हुई वातर जे गिरह कड़ी खाईंदी हुई तव्हांजे हिन काफ़िले में भला उहा ज़ैनब आहे सैयदा ज़ैनब रोई फरमाई थी ओ पुछण वारी ओ कूफे वारी उहा ज़ैनब दरज़त जा टोड़े निकता सुडकन खे लाए छा थियो दरज़त जा टोड़े निकता सुडकन खे लाए छा थियो हिक ॿिए जे पुठियां ढुकंदा था अचनि लुड़कन खे लाए लुड़कन खे लाए छा थियो दरज़त जा टोड़े निकता जा पाए खणी जाती कर ही अक्सर लगन था सब वहशी ही दोनाई नन जो ही दोनाई नन जो चेहरन के लाए छा थियो चेहरन के लाए छा थियो दरज़त जा टोड़े निकता सुडकन खे लाए छा थियो हिक ॿिए जे पुठियां ढुकंदा था अचनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह मुझा दोस्त जिनमल सैयदा ज़ैनब ये लफ्ज़ चया तो ज़ैनब माया उन कूफे जी कुराड़ी औरत खता निकती बीबी ज़ैनब जे कदमन ते वही किरिया ओडी मल उन जो दम परवाज़ थी वियो दुख सही न सकी दर्द बर्दाश्त करे न सकी वो कूफे वारी औरत कदमन ते किरी दम परवाज़ थी वियो हिकड़े इश्क वारे जो इज़ाफ़ो शहीदन में अञा वधी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
मुझा दोस्तों ज़ालिमन पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा कई। कुरान तो फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून। तव्हां यो गुमान न कजो त ज़ालिमन जे इन ज़ुल्म खां को अल्लाह गाफ़िलन न, रब हर ॻाल्हि खे ॾिसण वारो आहे। इन्नमा युअख़िरुहुम, अल्लाह त उन्हनि खे ताख़ीर थो करे, ढिघरस थो ॾिए, मोहलत थो ॾिए, पर रब जी गिरफ़्त इन्हनि ते थी ऐं अञा थींदी। कुरान जो फरमाए वल्लाहु अलीमुम बिज़्ज़ालिमीन, जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे ॼाणण वारो आहे, रब खां लिकल न आहिनि। पुट जेकॾहिं को ज़ुल्म थो करे ऐं उनखे का पकड़ नथी थिए, उनखे केरु चवे न थियो, ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधाईंदो थो वञे। करबला जो वाक़ियो यादि कयो। मुंहिंजा दोस्त रब हेॾनि ज़ालिमनि खे बि ढिघरस ॾिनी, मोहलत ॾिनी। अॼु बि जेको ज़ुल्म थो करे, नाइंसाफ़ी थो करे, रब उनखे बि मोहलत ॾींदो।